आई नूरी अॼु वरी कहिड़ो वाह वरियो आहे जो तूं असांजे अंगण ते हली आई आहीं। माई जानूर मूंसां एॾी हुजत म कर। ए हुजत वारा ॾींहुं ख़त्म। आई मरे पई हाँ मुंह वरी तोखे कुॼाड़ो कयो आहे जो नक पई वढे। ए माट कर माट। ए मुंहिंजो वात न खोलाए त चङो आहे। आई माई ॾिसो त घर वेठे मुंह सां विढ़ण आई आई एॾी कंहिं सां कई आहे। ए की नथी तोसी विणा की नथी तोसी विणा। ए आउं त पिंड जी भाणे जी गिनण आई आहियां। ए किथां मुंहिंजी भाणे जी आ। ए दी सुरई अम्मा किथां तो हलिया हलिया। आई मासी ए तू केड़ी मल आई आहीं। ए अम्मा ए मुके ते त गच टेम थी वियो आहे। ए अम्मा मुंहिंजी अम्मा ए तुंहिंजी ही हालत। हे तोबा तोबा। बस मासी छा करियां। ए माई जानूल ए गाल त सुन। ए असांजी दीकरी का निंधन की आहे की। आई माई असां कुॼाड़ो कयो आहे आजी धीअ खे हाँ जो इए तपी पई आहीं। ए निभागी रन ए तोखे शर्म की न अचे। ए असांजी दीकरी का एडो घर जो कम थी वठे। माई घर रुगो असांजो कीने पिंड जो भी आहे। जे पिंड जे घर कम कयई त पो को अहंज थी पियो का। ए माई ए खुदा जो खौफ करो। ए धी सुरई आंजी का दी त कीने न। ए जी का एडो कम था गिनो। माई तो असां ॻाल्हाइण में आओ की न पुॼंदसि तो बह कई तो बह। ए दी सुरई ए तो ता सदको वञा कुर्बान थिया। ए अम्मा मुंहिंजी तू तैयार थी ए आउं तोखे गिनण आई आहियां। हल ए बटे डी हले उते खट ते पंहिंजो वेरो साई खण। ए कम करे करे छा त हाल थियो आहे मुंहिंजी दीकरीअ जो। आई छोरी कीने वञण जो कम ॾिसां थी त तूं कीअं थी वञी। ए बच कर बच तू मुंहिंजी दीकरीअ खे रोक त सही त तोखे आउं ॾिसां। आई हाड़े हल हल कीअं थी रोकियां। आई मासी ऐं दुखी सुखी हिते ठीक आहियां ऐं हिन वक्त भूरल भी घर में कोन्हे। ए दी पाजो हाल त ॾिस। ए तू कुॼाड़ो थी चुए। हाँ मासी भूरल अचे त आऊं हुन खां मोकल वठी हली ईंदसि तू फिक्र ई न कर। ए दी सुरई ए हू भी तुंहिंजो ई घर आहे पर भूरल खां कुॼाड़े लाइ पुछे थी। ए आउं तुंहिंजी मासी ए आउं तुंहिंजी मां ए पोइ हली कोन थी। आई मासी उहा त ठीक आहे पर ए अम्मा तुंहिंजी मर्जी। ए तोखे न ताबीज फीणा करे पंहिंजो करे छॾियो आहे ज़ुल्म में पई आई। ए मुंहिंजी चुरई आउं तोखे जानुल कोन छॾींदुसि। हल कोन छॾींदसि हलड़ी कम कर हली हल हिन खां त हली वञा हल। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।